सभिनी शागिर्दनि ऐं वालिदैन खे ॿुधाइणु चाहियां थो त अॼु असां पंहिंजो कंसर्न क्लार्क हैदराबाद बोर्ड मोकिलियो आहे ऐं उमेद ई आहे त 12वीं क्लास जूं जेके बि सिल्पूं आहिनि आर्ट्स कॉमर्स साइंस जूं जेके बि सिल्पूं आहिनि उहे असांखे मिली वेंदियूं। जेके शागिर्द अञा ताईं बि 12वीं जा रहियल आहिनि उन्हनि जे लाइ अञा बि उमेद जी किरण मौजूदु आहे। जेकॾहिं रहियल शागिर्द कॉलेज अचनि था, असां सां राब्तो कनि था ऐं पंहिंजा इम्तिहानी फार्म भराइनि था त उन्हनि जे लाइ अञा बि गुंजाइश आहे सिस्टम जे अंदरि उनजो फार्म भरिजी सघे थो, बजाए जो उहे सिल्पूं अची वञनि ऐं टाइम टेबल जी कॉपी बि ऑलरेडी असां वटि अची वई आहे ऐं 15 तारीख़ खां पोइ उहा गुंजाइश ख़तमु थींदी ऐं हुनजो सॼो साल जो ज़ियान थींदो। त महिरबानी कयो पंहिंजे ॿारनि जे लाइ, वालिदैन पंहिंजे औलाद जे लाइ, दोस्त मिट माइट अज़ीज़ अकारब जंहिंजा बि ॿार उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में 12 जा शागिर्द असां वटि आहिनि ऐं पंहिंजा इम्तिहानी फार्म न भराए सघिया आहिनि त उन्हनि जे लाइ अञा बि मौक़ो आहे, अञा बि कुझु ॾिहाड़ा आहिनि। असीं उन्हनि जा फार्म भरे मोकिलींदासीं त इनशाला उन्हनि जी सिल्प बची वेंदी ऐं उनजो इम्तिहान आराम सां थी वेंदो। त महिरबानी कयो, तावन कयो, वालिदैन तावन कनि, शागिर्द तावन कनि, सिविल सोसाइटी जा माण्हू तावन कनि ऐं हिन वीडियो खे अगरि केरु ॿुधे थो त उनखे अॻिते शेयर करे छॾे ऐं ॿियनि ग्रुपनि में शेयर करे त अगरि को अहिड़ो शख़्स, अहिड़ो शागिर्द, अहिड़ो वालिद जेको इन सभिनी शयुनि खां बेख़बर आहे ऐं परते आहे अञा ताईं, त हींअर ताईं काफ़ी सारा शागिर्द आहिनि उहे फ़ोन करे पुछंदा आहिनि त साईं असांजा 12 जा फार्म कॾहिं भरजंदा। उन्हनि सभिनी जे लाइ हीअ आख़िरी पैगाम आहे त महिरबानी कयो, अव्हां वटि अञा चंद ॾींहं आहिनि, अव्हां पंहिंजो फार्म भरे सघो था ऐं अव्हां जी सहूलियत जे लाइ अॼु बि असीं कॉलेज जे अंदरि मौजूदु आहियूं। अगरि अचणु चाहियो त अव्हांजो फार्म इंटर जो असां अॻिते मोकिले सघूं था, अव्हांजो साल बचाए सघूं था। महिरबानी कयो, पाण सां पाण ते रहम कयो। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद।